सॼी सिंध जियां कराची सिंधी वसंदी इंडस विलेज में सिया पार्टी तरफ़ां कल्चर डे जो ॾिणु मल्हायो वियो। अवाम टोपी अजरक पाए सिंध जा गीत हलाए झूमी पई। नंढो तोणे वॾो रक़्स कंदे पिणु नज़र आयो। इन मौक़े ते सिया पार्टी जे अॻुवाणनि एहसास न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल पंहिंजे जदोजहद सिंध जे पाणी जे लाइ सिंध जे जेको आहे दंगनि लाइ ऐं नंगनि लाइ पंहिंजो जदोजहद करे पियो थो। तव्हां ॾिठो आहे त पोयां काफ़ी सालनि खां जीअं बहरिया जो मसइलो हुयो, ज़मीननि जो जेके आहिनि उन जे लाइ असां जदोजहद कई। वरी जेके आहिनि 6 कैनालनि जो मसइलो हुयो, हिन में SUP पंहिंजो जेको आहे पाण मल्हायो, जदोजहद कयो ऐं गवर्नमेंट खे आख़िर मजबूर कयो जेको आहे पंहिंजो त हुननि जेके कैनालनि तां वितराए थिया आहिनि। उनखां पोइ हींअर जेका आहे 27वीं तरमीम आई आहे। इन 27वीं तरमीम जे लाइ असां मुसलसल जदोजहद कयो था। असांखे उमेद आहे त जीअं ॿिया सिंध दुश्मन मनसूबा हुया, असां सभिनी सिंधी माण्हुनि सां गॾिजी कोशिशि करे ऐं सिंध जे क़ौम परस्तनि सां गॾिजी, सिंध जे घणघुरनि सां गॾिजी उहे ख़तमु कया आहिनि। अहिड़े तरीक़े ते इनशाअल्लाह हीअ 27वीं तरमीम खे बि जेको आहे असां पंहिंजे जदोजहद सां पंहिंजे माण्हुनि सां आहिनि रोडनि ते रस्तनि ते पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी इनशाअल्लाह गवर्नमेंट खे जेको आहे मजबूर कंदासीं ऐं हिननि 27वीं तरमीम खे जेको आहे हिननि लागू कयो, उहो असां इनशाअल्लाह इन खे ख़तमु कंदासीं। जीअं त पाण अॼु इंडस टाउन में कराची में गॾु थिया आहियूं ऐं अॼु जो जेको मक़सदु आहे उहो आहे सकाफ़त कल्चर जे हवाले सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। ऐं हीउ प्रोग्राम सिंध यूनाइटेड पार्टी सियाफ जे पारां जेको आहे रखियो वियो आहे। सभ खां पहिरियां त उन्हनि खे सलाम हुजे। सिंध यूनाइटेड पार्टी जेका आहे उहा सिंध जे हक़ हुकुमरानी ख़ुदि मुख़्तियारी लाइ पाण पतोड़े पई ऐं यकीनन जेको आहे त माना उहा मुसलसल जदोजहद में रही आहे। चाहे उहो ज़ुल्फ़िकार जो मसइलो हुजे, चाहे बेटनि जो मसइलो हुजे, चाहे डैमनि जो मसइलो हुजे, चाहे सिंधु दरिया जो मसइलो हुजे, या 27वीं तरमीम हुजे, या कानून हुजे, या ज़मीनुनि जो मसइलो हुजे, पर सिंध यूनाइटेड पाण पतोड़े पई, जदोजहद करे पई, मुसलसल जदोजहद में रही आहे। हींअर बि जेको आहे जदोजहद में आहे ऐं असीं सम्झूं था त सकाफ़त हिकु मोर्चो आहे ऐं मोर्चे जे प्लेटफॉर्म तां, सकाफ़त जे प्लेटफॉर्म तां असां पंहिंजे वतन जो वजूद ऐं क़ौमी जेका तहज़ीब आहे, असांजी जेका ॿोली आहे, जेका तहज़ीब आहे, जो कल्चर आहे, उनखे बचायूं पिया। पंहिंजी पार्टी सां गॾिजी सिंध जे मथां थींदड़ हमलनि ते हर क़िस्म जे सवाल ते जदोजहद कंदी पई अचे। हींअर सयाफ जी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ जेका जदोजहद हुई उहा बि हले पई ऐं हींअर सिंध जे सकाफ़ती ॾिहाड़ो एकता वारे ॾिहाड़े जे हवाले सां अॼु इंडस टाउन में प्रोग्राम करे इहो पैगाम ॾिनोसीं त कारूंजर वारो सवाल, सिंध जे मथां थींदड़ हर क़िस्म जो हमिलो 26 ऐं 27वीं तरमीम जे ज़रिए ऐं नवां कानून ठाहे सिंध जी वाधानियत ते हमिलो कनि पिया ऐं हिकिड़ो मख़सूस ख़ितो जेको नवां सूबा ठाहिण जे गॾु आहे, सिंध में चवे थो त सिंध खे तक़सीम करे ऐं ॿिया सूबा ठाहींदासीं। सयाफ सिंध यूनाइटेड पार्टी उन जे ख़िलाफ़ बि जदोजहद जे मैदान मैट्रिक जो स्कूल क़ाइमु कंदासीं, जेकी सयाफ जे हिन हिमायत असांजी कई आहे। त इन करे त असां नौजवान जे इंडस टाउन खे तालीम ॾेई सघूं ऐं उन्हनि खे ईंदड़ वक़्तु जेको आहे उनखे सुनहरो रोशन नज़र अचे ऐं जीअं आईंदो उन्हनि जो रोशन रहे। ऐं इंडस टाउन जे जेके नौजवान असांजा सियाफ जा आहिनि, असां उन्हनि खे भरपूर हिन प्रोग्राम में शरीक कयो ऐं सकाफ़त जी ॻाल्हि कई त सिंधी सकाफ़त हर ईंदड़ साल असां हिन प्रोग्राम में मुंतक़िल कंदासीं। जेको सियाफ दौरान हिन हर 5 डिसंबर जो असां एकता ॾियार जो मल्हाईंदासीं। इंडस टाउन जे अंदरि जो असां वचन था करियूं ऐं ईंदड़ जेको हिन इंडस टाउन जो रोशन हूंदो उहो तमामु बहितर हूंदो ऐं असां जिनखे इंडस टाउन में पढ़िया लिखिया नौजवान चाहियूं था। इहा शइ असांजी उमेदु आहे। इनशाअल्लाह असां हिन अज़म ते क़ाइमु रहंदासीं।